पण सभी वॾा भागन वारा वॾा नसीबन वारा आहियूं जो रब्बे ज़ुल जलाल पण गुनहगारन के हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो उम्मती बनायो है। मुझा दोस्तों अजीज़ो इन उम्मत में जा हुजण जे करे पंहिंजूं सभई फज़ीलतूं पंहिंजा मान पंहिंजा शान पंहिंजूं मनक़बतूं फज़ीलतूं सिर्फ़ इन करे आहिनि जो पाण उम्मती आहियूं मदीने जे मीर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा। अल्लाह उन्हनि जहिड़ो नबी ॾिनो पाण खे उन्हनि जो उम्मती बनायो ऐं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दुनिया में विसाल खां पोइ बि अल्लाह तोखे मूंखे छोरो छिन्नू कोन्हे कयो, हथे खाली ऐं वेचारो ऐं बेसहारो कोन्हे कयो। असांजो नबी दुनिया में वेंदे वेंदे हजतुल विदा के मौके ते पाण खे ब अज़ीम शयूं ॾेई वियो आहे जो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन दुनिया में वेंदे वेंदे फरमायो ऐं मुंहिंजा उम्मतियो ऐं तव्हांखे छोरो छिन्नू करियो कोन पियो वञा, तव्हांखे हथे खाली करियो कोन पियो वञा। जेकॾहिं हिननि सवा लख सहाबा मुंहिंजो दीदार कयो, मुंहिंजी सोहबत माणे सहाबीअ जे मक़ाम खे माणियो त क़यामत ताईं अचण वारनि इंसाननि जा पाऊं अरमान अण पूरा करियो कोन पियो वञा, तव्हांखे बि पंहिंजूं निशानियूं ॾियो पियो वञा, तव्हांखे बि पंहिंजी यादगार ॾियो पियो वञा, अहिड़ियूं शयूं तव्हांखे ॾियो पियो वञा जेकॾहिं तव्हां उन्हनि खे मज़बूतीअ सां झलींदव कॾहिं गुमराह कोन थींदव। हिकु त मूं रब जो, हिकु त मुंहिंजे रब जो क़ुरान आहे, ॿियो मूं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सुन्नत आहे, या हिकिड़ी रिवायत में मुंहिंजो अहल बैत आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे पाक नबीअ जे सदक़े असांखे ॿ टे बहितरीन अज़ीम शयूं ॾिनियूं आहिनि। इन्हनि खे मज़बूतीअ से असां झलण सां सिराते मुस्तक़ीम तां हटणु नामुमकिन आहे। उहे ई माण्हू सिराते मुस्तक़ीम ते रहंदा जेके क़ुरान खे मज़बूतीअ सां झलींदा, हुज़ूर जे सुन्नत खे मज़बूतीअ सां झलींदा ऐं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे औलाद खे मज़बूतीअ सां झले यानी उन्हनि जे नक्शे क़दम ते हलंदा। ए शयूं आहिनि जेके हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे दुनिया में वेंदे वेंदे ॾिनियूं आहिनि। क़ुरान जी हक़ीक़त छा आहे, क़ुरान जा फ़ज़ाइल छा आहिनि, तव्हां उलमा खां ॿुधा। पर मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो इन क़ुरान सां गॾु रब्बे ज़ुल जलाल तोखे मूंखे किताबुल्लाह सां गॾु रिजालुल्लाह बि ॾिना आहिनि। रिजालुल्लाह में सभ खां ख़ैरु रिजालिल्लाह सहाबा ऐं अहल बैत आहिनि जिन जो दामन रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में वेंदे वेंदे तुंहिंजे मुंहिंजे हथ में ॾेई विया त मुंहिंजे किताब खे झलिजाओ, मुंहिंजे अहल बैत खे झलिजाओ, मुझे किताब के झल जाओ, मुझे अहल बैत के झल जाओ, मुझे कुरान से मोहब्बत कर जाओ, उन्हें जे तैलीमात ज़िंदगी गुजार जाओ, मुझे अहल बैत से मोहब्बत कर जाओ, उन्हनि जे नक्शे कदम ते हली पंहिंजी ज़िंदगी गुजार जाओ। मुझा दोस्तों अज़ीज़ो अहल बैत पाण सभिनी जे लाइ मशाले राह आहिनि। ए सभई पंहिंजे लाइ हिकिड़ो बहितरीन उसवो ऐं नमूनो आहिनि। अक़ाइद में, इबादात में, मुआमलात में, मुआशरत रहन सहन में अहिड़ी तरीक़े से इनफरादी इज्तिमाई ज़िंदगी में अखलाक व आदात में इन्हनि जी ज़िंदगी पंहिंजे लाइ मशाले राह आहे। इन्हनि जी ज़िंदगी पंहिंजे लाइ बहितरीन उसवो ऐं नमूनो आहे। उन करे मुझे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजे अहल बैत के बारे में फरमायो, मसल अहल बैती फ़ीकुम कमसल सफ़ीनत नूह मन रकिबहा नजा वमन तखल्लफा अनहा हलक। ओ कमा काल मुझो अहल बैत मुझे उम्मत में ई आहे जी हज़रत नूह वारी बेड़ी, जी हज़रत नूह जे बेड़ीअ में जेके चढ़िया कामयाब थिया ऐं अल्लाह जे अज़ाब खां बची नाजी थिया। अहिड़ी तरीक़े सां जेके माण्हू अल्लाह जे अज़ाब खां बचण चाहिनि था, गुमराहीअ जे ॿोॾ खां बचण चाहिनि था, अल्लाह जे अज़ाब जे कोड़े खां बचण चाहिनि था, उन्हनि खे खपे त उहे बि नूह वारी बेड़ीअ में चढ़नि ऐं मुंहिंजे उम्मत जे नूह जी बेड़ी मुंहिंजो अहल बैत आहे। मुंहिंजे अहल बैत सां मुहब्बत करणु ईअं आहे ॼण त नूह जी बेड़ीअ में चढ़णु आहे। मुंहिंजे साईं जे अहल बैत में केरु आहे, मुंहिंजे साईं जे अहल बैत में मुंहिंजे नबीअ जूं घरवारियूं आहिनि जिन जे बारे में आयत ततहीर लथी, या निसा अन नबी खां वठी वयुतहिरकुम ततहीरा, यह आयत अज़वाजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे शान में लथी। अहल बैत में मुझे नबी जो घरवारियों आहिनि,
अहल बैत में मुझे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा बच्चा आहिनि। अज़वाज मुतहरात जो अहल बैत हुजणो कुरान में साबित है। अली फातिमा हसन हुसैन रज़ी अल्लाहु अन्हुम अजमईन जो अहल बैत हुजणो मुझे नबी जे हदीस का साबित है। आयत तथहीर लथी तो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हज़रत उम्मे सलमा जे घर हुआ। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो अली फातिमा हसन हुसैन के सदायो। ये चारई पाक अची विया। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चैनी जे मथा एक कारी चादर विधी पो पाण पुन चादर जे अंदर हलिया विया। इन्हनि पंजन पाक तनन जे मथा हुजूर चादर विझी फरमाई अल्लाहुम्मा हाउलाई अहल बैती। अल्लाह तो मुझी आयशा हफ्सा के, अल्लाह तो मुझी उम्मे सलमा मैमूना के, अल्लाह तो मुझी उम्मे हबीबा सौदा खदीजा आयशा के अहल बैत चयो है। ऐं मोहम्मद अली फातिमा हसन हुसैन के अहल बैत चई रहियो आहियां। तो मुझा दोस्त अज़ीज़ो इहे आहिनि अहल बैत जिनके मजबूती सां झलणो आहे, जिन जे नक्शे कदम ते तोखे मूंखे ज़िंदगी गुजारणी आहे। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे अहल बैत सां मुहब्बत ईमान जी निशानी आहे। अहल बैत सां बुग़्ज़ ऐं कीनू निफाक जी अलामत आहे। अहल बैत सां मुहब्बत ईमान जी निशानी। अहल बैत सां मुहब्बत ॼण त मुझे नबी सां मुहब्बत आहे। अहल बैत में हज़रत अली आहिनि। अहल बैत में हज़रत फातिमा सैयदना हसन और हुसैन आहिनि। गर्ज़ अहल बैत में आले अली, आले अब्बास, आले जाफ़र, आले अकील ये चार पाक ख़ानदान अहल बैत में शामिल आहिनि। बाकी अज़वाज मुतहरात जी अहल बैतियत कुरान खां नसे क़तई खां साबित आहे। इन्हनि जे नक्शे कदम ते हलण, इन्हनि सां मुहब्बत करण ईमान जी निशानी आहे ऐं राह रास्त ते हुजण जी ऐन ज़मानत आहे। ऐं कंहिंजे वाता मदीने जे मीर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे वाता मुझा दोस्त अज़ीज़ो हज़रत अली शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु अहल बैत मां ई उहे हस्ती आहिनि जिन सां रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन घणी मोहब्बत कंदा हुआ। इमाम अहमद बिन हंबल रहमहुल्लाह जो मलफूज आहे सहाबा में सब खां वधीक जंहिं सहाबीअ जे बारे में जे फ़ज़ाइल में हदीसूं वारिद आहिनि ओ हज़रत अली बिन अबी तालिब रज़ी अल्लाह तआला अन्हु आहे। छो जो ख़ारिजिन जे फितने में जॾहिं हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु ते तान थियो, हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु ते तनक़ीद थियण लगी ऐं कई शामी ऐं कई कूफ़ी हज़रत अली उन जे ख़ानदान ते एतराज़ करण लगा। पोइ सहाबा के ज़रूरत महसूस थी उन्हनि रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का ॿुधल अली जे बारे में सब फ़ज़ाइल ज़िक्र कया, जंहिंजे करे सॼी दुनिया में हज़रत अली जी फ़ज़ाइल ऐं मनाक़िब घणा फैलिजी विया। ये उहे हज़रत अली शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु आहिनि जिन जो हथ झले हुजूर पंहिंजे छातीअ सां लगायो ऐं फरमायो अला तरदा या अली ऐं यकून मंज़िलुका मुक़ाबिल मंज़िली फिल जन्नह। ऐं अली छा तू इन ॻाल्हि ते ख़ुशि कोन आहीं जो जन्नत में तुंहिंजो घर मूं मुहम्मद जे घर जे आम्हूं साम्हूं हूंदो। इहो हज़रत अली शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु आहिनि जिन ते माण्हुनि जॾहिं तान कयो, तनक़ीद कई, रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सफ़र में हुआ उते हुजूर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ख़बर पई त मुंहिंजे सौट अलीअ ते तनक़ीद थिए पई। माण्हू उन्हनि खे घटि वधि ॻाल्हाइनि पिया। उन इलाके जो नालो गदीर खुम हो। उन गदीर खुम वारे इलाके ते कई हज़ार सहाबा जो लश्कर मौजूद हो। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अलीअ जे शान के ज़ाहिर करण लाइ ऐं हज़रत अलीअ ते तनक़ीद करण वारनि माण्हुनि खे ख़त्म करण लाइ ऐं उन्हनि जो गंद हेठि करण लाइ हुजूर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अलीअ जो हथ झलियो ऐं हवा में ॿई हथ लहराए पाण करीम फरमायो मन कुंत मौलाह फअलियुन मौलाह, जंहिंजो आऊं मोहम्मद दोस्त आहियां अली बि जो दोस्त हूंदो। यानी जेको मूंसां मुहब्बत कंदो ओ अलीअ सां मुहब्बत कंदो, जेको मूं मुहम्मद खे दोस्त कोन रखंदो ज़ाहिर आहे उहो अलीअ सां बि मुहब्बत कोन कंदो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो असांजे नबीअ हज़रत अलीअ सां दोस्तीअ जो ऐलान, विलायत बमाना दोस्ती, विलायत माना बमाना महबूबियत जो ऐलान रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन कयो। हज़रत अली शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन जे बारे में एक ग़ज़वे में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ़ खणी विया। हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु खे पोयां जाननशीन पंहिंजे बच्चन जी हिफ़ाज़त जो करे विया। मुनाफ़िक मदीने में ॻाल्हियूं फैलाइण लगा त अलीअ खे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां दिलचस्पी न आहे, रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अलीअ सां दिलचस्पी न आहे। उन करे उन्हनि खे पाण सां गॾु ग़ज़वा में कोन वठी विया, हिते ई मदीने में छॾियो अथनि। हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु मदीने जे मुनाफ़िकनि जी ए चेमा गोयूं ॿुधी परेशान थिया। वञी ग़ज़वे तबूक ॾांहुं रसूल
पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रवाना हुआ। रस्ते में वञी हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे हज़रत अली शिकायत कई, हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु खे तसल्ली ॾेई फरमायो, अली तोखे इन करे मूं पंहिंजे बच्चन में कोन छॾियो आहे अज़वाज मुतहरात जी निगरानी निगहबानीअ लाइ, मूं पोयां तोखे इन करे कोन छॾियो आहे जो आऊं मुहम्मद अलीअ खां बेज़ार आहियां, बल्कि तुंहिंजी हैसियत मदीने में ईअं आहे जीअं हारून अलैहिस्सलाम जी हैसियत मूसा अलैहिस्सलाम जी तूर ते वञण खां पोइ हुई। पोइ हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु खे तसल्ली थी वापसि विया। ही उहा हज़रत अली शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन सां रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गायत दर्जे जी मोहब्बत कंदा हुआ ऐं फरमाईंदा हुआ, अल्लाह ए अल्लाह अलीअ सां हक़ कर, जिते बि अली हुजे हक़ अलीअ सां गॾु हुजे। हज़रत अली शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन जे घर में सैयदा फातिमत ज़हरा रज़ी अल्लाह अन्हा मुझे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चार महबूब चार न्याणियुनि मां सब खां वधीक महबूब न्याणी साइण ज़हरा हज़रत अली साईं रज़ी अल्लाह अन्हु जे घर में हुई ऐं हज़रत अलीअ जो साइण ज़हरा सां निकाह हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम जे ज़रिए सां वहीअ जे ज़रिए सां थियो हो। जॾहिं हज़रत जिब्रील वही खणी आया ऐं चवण लगा, अल्लाह जा रसूल तुंहिंजे न्याणी ज़हरा जो निकाह रब अलीअ सां करणु चाहे थो। पोइ अल्लाह पाक साइण ज़हरा जो निकाह रसूल हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन सां कयो ऐं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ख़ानदान एॾो प्यारो जो अम्मा फातिमत ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इंतहाई महबूब तरीन हुई। अहल बैत सुकना में रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सब खां वधीक मोहब्बत साइण आयशा सां हुई। अहल बैत नसब में सब खां वधीक रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मोहब्बत साइण ज़हरा सां हुई। इहा ही साइण ज़हरा हुई जिनके मुझे साईं फरमायो, मन अहब्बहा फ़क़द अहब्बनी व मन अबग़दहा फ़क़द अबग़दनी। जे फातिमा सां मोहब्बत कई उन्हें मूं मोहम्मद सां मोहब्बत कई, जे फातिमा सां कीनू रखियो ॼण तने मूं मोहम्मद रसूलुल्लाह सां कीनू रखियो। इहा मुझे नबी जी पाकीज़ा ऐं इंतहाई महबूब लाडली न्याणी हुई जो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिकु दफ़े सहाबा खां सवाल कयो, अय्यु शैइन ख़ैरुल लिल मरअ, मुझा सहाबियो ॿुधायो औरत लाइ सब खां बहितर शइ कहिड़ी आहे। को कहिड़ी चवण लॻो, को कहिड़ी चवण लॻो। हज़रत अली शेर खुदा मजलिस में मौजूद हुआ, उहे चुपके सां मस्जिद मां उन मजलिस मां उथिया ऐं चवण लॻा, इहो औरत सां मुतालिक जवाब आहे, इन जो सब खां बहितर जवाब इन ई हस्ती यानी मोहम्मद करीम जे न्याणीअ खे ख़बर हूंदी। चुपके सां मजलिस मां उथी विया, वञी अम्मा फातिमत ज़हरा रज़ी अल्लाह अन्हा खे अर्ज़ कयूं, हसन जी माउ ॿुधाए तुंहिंजे बाबा सवाल कयो आहे त औरत लाइ सब खां बहितर शइ कहिड़ी आहे। सैयदा फातिमत ज़हरा रज़ी अल्लाह अन्हा मुरकण लगी ऐं फरमाइण लगी, अबुल हसन वञी मुंहिंजे बाबा खे चयो त औरत लाइ सब खां बहितर शइ इहा आहे, अल्लाह यरीन रिजाल वला यरौनहा। औरत लाइ सब खां बहितर शइ इहा आहे त न औरतूं मर्दनि खे ॾिसनि न वरी मर्द औरतुनि खे ॾिसनि। इहा शइ सब खां वधीक बहितर औरतुनि लाइ आहे। हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु मजलिस में विया, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ करण लगा, अल्लाह जे रसूल ने सवाल जो जवाब आऊं ॿुधाईंदुसि त औरत लाइ सब खां बहितर शइ कहिड़ी आहे। हज़रत अली शेर खुदा जवाब ॿुधायो त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुरकिया ऐं फरमायो, अबुल हसन लॻे थो इहो जवाब मुंहिंजी न्याणी ज़हरा जो आहे। हज़रत अली साईं फरमायो त हा अल्लाह जा रसूल ही तव्हांजे न्याणी हसन जी माउ सैयदा ज़हरा जो जवाब आहे। पाण करीम फरमायो, सदक़त इन्नहा किताअतु कबदी, फातिमा सच चयो, फातिमा त मुंहिंजे जिगर जो टुकुर आहे। अहल बैत में हज़रत फातिमत ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा उहा है जेके रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाईंदा हा, अला तरदीन या फातिमा अन तकूनी सैयदत निसाए अहलिल जन्नह ओ कमा काल। ए मुंहिंजी न्याणी ज़हरा, छा तूं ने ॻाल्हि ते ख़ुशि कोन आहीं जो रब ज़ुल जलाल तोखे जन्नत जे औरतुनि जी राणी ऐं शहज़ादी बनाए छॾे। ये उहा औरत आहे जेके रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नत जे औरतुनि जी राणी बणजण जी, जन्नत जे औरतुनि जी शहज़ादी ऐं सरदार बणजण जी बिशारत ॾिनी। सैयदना हसन और हुसैन अहल बैत मां आहे। ही उहे ॿ नंढड़ा ॿार आहिनि जिन जी रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विसाल जे वक्ती उम्र हिकिड़े जी 7 साल कुछ महीना, ॿिए जी 6 साल कुछ महीना हुई। इन नंढपण जी उम्र में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वॾा वॾा फ़ज़ाइल माणण वारा, हुज़ूर जी घणी मोहब्बत, हुज़ूर जी सब खां वधीक निगाह इनायत माणण वारा ए सैयदना हसन और हुसैन हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु जा शहज़ादा हुआ। ए सैयदना हसन और हुसैन
जिनके नंढपण में ही रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे नबुवत जी निगाह सां ॾिसी ॾिसी फरमाईंदा हा, ए हसन हुसैन ऐं मोहम्मद रसूलुल्लाह तव्हां में खूबियूं ऐं गुण पियो ॾिसां जो मुस्तक़बिल में रब तव्हां खे अहिड़नि खूबियुनि सां, अहिड़नि आदतुनि सां, अहिड़नि अखलाक सां नवाज़ींदो जो रब ज़ुल जलाल मूंखे ॿुधायो आहे त अंतुमा सय्यदा शबाब अहलिल जन्नह, ऐं हसन हुसैन तव्हां ॿई जन्नत जे जवाननि जा सरदार हूंदा। नंढपण जी उम्र में हिकिड़े जी उम्र 7 साल कुछ महीना, ॿिए जी उम्र 6 साल कुछ महीना, सैयदना हसन वॾा सैयदना हुसैन नंढा। इन नंढपण जी उम्र में हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एॾा फज़ाइल ज़िक्र फरमाया, पाण करीम खे उन्हनि प्यारनि सां ॾाढी मोहब्बत हुई, ॾाढी मोहब्बत हुई। उन्हनि जो रोअण हुजूर ॿुधंदा हुआ त परेशान थी वेंदा हुआ। हिकु दफ़े सैयदना हसन हुसैन जुमे वारे ॾींहुं ख़ुतबो हले पियो, मुंहिंजो साईं ख़ुतबो ॾेई रहियो आहे, पोइ माण्हुनि खे ओरांगींदा ऐं लड़खंदा किरंदा थाबड़जंदा हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं अची विया। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुतबो छॾे मिंबर तां लथा, हिकिड़े खे हिकिड़ी रान ते विहारियऊं, ॿिए खे ॿी रान ते विहारियऊं। फरमायो इन्नमा अम्वालुकुम व औलादुकुम फितना, बेशक तव्हांजो औलाद तव्हांजो माल फितनो आहे। ऐं ख़ुतबो पियो ॾियां, तव्हांखे नसीहत पियो करियां, वसीयतूं पियो करियां, लेकिन मूं पंहिंजे बच्चन हसन हुसैन खे ॾिठो त मूंखां रहियो कोन थियो, एसि ताईं जो मूं ख़ुतबो छॾे मिंबर खां लही उन्हनि बच्चन खे पंहिंजे रानुनि ते विहारियो आहे। ही उहे बच्चा हुआ जो मुंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सजदे जी हालत में अची कंध ते वेहंदा हा त हुजूर सजदे मां कंध मथे कोन कंदा हुआ। ग़ालिबन हिते बरा बिन आज़िब रज़ियल्लाहु अन्हु रावी आहे, फरमाईंदा त हिकु दफ़े रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फर्ज़ निमाज़ जी इमामत में हुआ, सजदो तमामु डिघो थी वियो, असांखे ख़ौफ़ अची थियो त को हादिसो थी वियो आहे या वहीअ जो नुज़ूल थी वियो आहे, साईं ख़िलाफ़े मामूल एॾो डिघो सजदो छो कयो आहे। हिते बरा चवां कंधु खणी मथे करणा त ॾिसां त हसन हुसैन मां कोन जहिड़ो ॿार आहे जेको हुजूर जे कुल्हे ते अची वेठो आहे, एसी हुजूर सजदे मां मथो मथे कोन कयो जेसी उहे पाण हेठि न लही विया। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन निमाज़ मां फारिग थी इरशाद फरमायो, मूं इन करे सजदो डिघो कयो जो मुंहिंजे बच्चन मां कंहिं अची मुंहिंजे कुल्हे ते सवारी कई, मुंहिंजी बि दिलि न चाहियो एसी कंध मथे न करियां जेसी ताईं उहे पंहिंजी हाजत पूरी करे कुल्हे तां लही न वञनि। ही सैयदना हसन हुसैन रज़ियल्लाहु अन्हु मां हुआ जेके अहल बैत नसब में मुंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़बानी अहल बैत में हुआ, जिन खे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं कुल्हे ते खणी घुमाइन, कॾहिं कच्छ ते खणी घुमाइन, कॾहिं अम्मा फातिमा जे घर में हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुक्का थी वेंदा हुआ, पंहिंजे हथनि खे ज़मीन ते रखी, पंहिंजे गोॾनि खे ज़मीन ते रखी, पंहिंजे पेट खे मथे ते करे ऐं उन्हनि खे पंहिंजे पुठ ते सवार करे सॼे घर में पंहिंजे हथनि ऐं पंहिंजे गोॾनि जे भर उन्हनि खे पुठ ते खणी घुमंदा ऐं फेराईंदा हुआ ऐं हर हर मुंहुं फेराए चवंदा हुआ, ऐं हसन हुसैन तव्हांखे पंहिंजे सवारीअ में मज़ो अचे पियो या कोन पियो अचे। हिकु दफ़े कुल्हे ते सवार आहिनि, चादर में वेढ़ियल आहिनि, पोयां कंहिं चयो ओ सवारो तव्हांजी सवारी के ॾींहं भली आहे जो तव्हांजे हेठां उहो सवारी बनियल आहे जेको बुराक जंहिंजी सवारी बनियल हो, यानी मदीने जो मीर मोहम्मद मुस्तफ़ा जेको नबियन जो नबी आहे, जेको अव्वलीन आखिरीन जो सरदार आहे, जेको ख़त्मे नबुव्वत जो ताजदार आहे, जेको जॾहिं बुराक ते चढ़ियो हो त बुराक ख़ुशीअ में झूमियो हो, अॼु उन जा कुल्ला तव्हांजी सवारी आहिनि। हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं सवारनि जी या फज़ीलत उन मुखातब खां ॿुधी, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहुं उन मुखातब ॾे फेरियो ऐं फरमायो जेकॾहिं सवारी भली आहे त ॾिसो सवार बि त भला आहिनि, मुंहिंजे न्याणीअ जा बच्चा हसन हुसैन मुंहिंजा भला सवार आहिनि। कॾहिं उन्हनि खे छातीअ सां चंबड़ाईंदा हुआ, उन्हनि जे चप ते रखी चप ते चप रखी चुमंदा हुआ ऐं पंहिंजो नक मुबारक उन्हनि जे गलनि ते रखी ईअं सूंघींदा हुआ जीअं पाण गुल सूंघींदा आहियूं ऐं सूंघे सूंघे फरमाईंदा हुआ अंतुमा रेहानताय मिन दुनिया, ऐं हसन हुसैन तव्हां ॿई मूं मुहम्मद जे दुनिया जी बहार आहियो, तव्हां मूं मुहम्मद जे दुनिया जा गुल आहियो। हिकु हदीस अगरचा सनदन मुतकल्लम फी आहे लेकिन मानन सही थी लॻे, छो जो मुंहिंजे साईं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हसन हुसैन खे पंहिंजे दुनिया जो गुल ऐं बहार चयो आहे। इन हदीस जी माना जे करे ही हदीस सही थी लॻे मानन जेका हाणे ज़िक्र कंदुसि, जो जन्नत हिकु दफ़े अल्लाह खे चयो रब ज़य्यनी, अल्लाह मूंखे सिंगार ॾे, अल्लाह मुंहिंजे सिंगार खे वधा, अल्लाह मुंहिंजे सूंहं खे वधा, जॾहिं तुंहिंजा नेक बाना बानियूं तुंहिंजे हुकुमनि जी मशक़त खणी खणी मूं में पहुचनि, मूंखे अहिड़ो सिंगार ॾे जो मुंहिंजो सिंगार ॾिसी उन्हनि जा थक मशक़तूं उन्हनि खे विसरी वञनि।
जन्नत अल्लाह का सिंगार घुरियो ऐं अल्लाह जन्नत के चयो अलम उज़य्यिनुका बिल हसन वल हुसैन ऐं जन्नत तू सूंह पई घुरी अञा तोखे कहिड़ी सूंह ॾियां छो जो मूं पंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जा गुल हसन ऐं हुसैन तो में रखी तो ते सूंह खे मुकम्मल करे छॾियो आहे ऐं जन्नत वधीक सूंह न घुर ऐं जन्नत वधीक सिंगार न घुर छो जो मुंहिंजे नबीअ जी बहार मुंहिंजे नबीअ जा गुल हसन हुसैन तो में ऐं जन्नत तू जन्नत आहीं जन्नत माना बाग बाग जी सूंह ऐं खुशनुमाई गुलनि सां आहे हसन हुसैन खां वधीक कहिड़ा गुल थींदा जंहिंसां तुंहिंजे सिंगार खे वधायां इहे हुआ सैयदना हसन और हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हुमा मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मुंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज हजतुल विदा जे मौके ते ॿिनि शयुनि खे मज़बूतीअ सां झलण जो हुकुम कयो हिकु क़ुरान खे मज़बूतीअ सां झलण जो हुकुम ॿियो पंहिंजी सुन्नत ऐं पंहिंजे अहल बैत खे मज़बूतीअ सां झलण जो हुकुम कयो आहे क़ुरान जा फ़ज़ाइल तव्हां ॿुधा अहल बैत जा फ़ज़ाइल तव्हां ॿुधा अचो त सभई अज़म करियूं असीं क़ुरान खे मज़बूतीअ सां झले यानी उन ते अमल कंदासीं ऐं मथे खां पेरनि ताईं असीं ॼमण खां मरण ताईं अक़ीदे खां जिहाद ताईं असीं पंहिंजे उथी वेठी ॾेती लेतीअ में पंहिंजे शादी गमीअ में पंहिंजे तॾे तोरी परदे पोतीअ में पंहिंजी हर शइ में असीं क़ुरान जे तालीमात ते ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ऐं अहल बैत जे नक्शे कदम ते हलंदासीं सभई चओ इंशाअल्लाह मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो सवेर खां जलसो शुरू थियो आहे असर जो वक़्तु बि शुरू थी वियो आहे सभई हाणे अज़म करियूं अमल जो छो जो जलसो असल न आहे असुल अमल आहे ही जलसो त बमंज़िले वज़ू जे आहे को माण्हू वज़ू कंदो रहे ऐं निमाज़ न पढ़े चए बसि त ही पाणी तो ज़ाया करे जलसा ॿुधंदा रहूं लेकिन अमल जी कोशिश न कयूं त पंहिंजो मिसाल उन मुसरिफ़ वांगुरु आहे जेको पाणीअ सां वज़ू त कंदो रहे लेकिन निमाज़ जी नियत न करे निमाज़ न पढ़े असुल अमल आहे ॿुधणु ज़रियो आहे जलसे में हाज़िरी सालिहनि आलिमनि जी सोहबत जो ज़रियो आहे मक़सद अमल आहे ऐं नजात अमल ते आहे ॿुधण ते न आहे नजात ॿुधण ते न आहे नजात अमल ते आहे जन्नत जो वादो अमल ते आहे खुसरान खां बचण जो वादो अमल ते आहे हयात तय्यबा जो वादो अमल ते आहे जहन्नम खां बचण जन्नत में वञण जो वादो अमल ते आहे क़ुरान करीम जो नुसूस कतई खोलियो मुझे साईं जो अहादीस मरफूआ सही खोलियो जिते जिते कामयाबी जो वादो आहे जिते जिते इज्जत जो वादो आहे जिते जिते बरकत ऐं भलाई जो वादो आहे जिते जिते दुखन खे सुखन खे मुसुखन सां मटजण जो वादो आहे जिते जिते ग़लबे जो ऐं खिलाफत अर्ज़ी जो वादो आहे जिते जिते खुसरान ऐं खसारे खां बचण जो वादो आहे ओ ॻाल्हियुनि करण ऐं ॻाल्हियुनि ॿुधण ते न आहे ओ ईमान अमल ते आहे वल असर इन्नल इंसान लफी खुसर इल्ला الذين आमनू वअमिलुस सालिहात वतवासौ बिल हक़ वतवासौ बिस सब्र अमल ते नजात आहे मन अमिल सालिहन मिन ज़करिन औ उनसा वहुव मुमिन फलनुहयिन्नहु हयातन तय्यबा ईमान अमल ते पाकीज़ा ज़िंदगी जो वादो आहे फमन ज़ुहज़िया अनिन नार व उदखिलल जन्नत फ़क़द फ़ाज़ जहन्नम खां बचण जन्नत में वञणो कामयाबी आहे लेकिन या कंहिंखे मिलंदी जेको ईमान वारो हूंदो जेको अमल वारो हूंदो मूं वांगुरु ॻाल्हियूं करण वारो या ॿुधण वारो न बल्कि अमल वारो हूंदो अमल से जिंदगी बनती है जन्नत भी जहन्नम भी ये खाकी अपनी फितरत में न नूरी है न नारी मुझा दोस्तों अजीजो अचो तो सब अज़म कयूं इंशाअल्लाह असीं अमल वारा थींदासीं असुल अमल में नजात है असुल अमल में नजात है मुझा दोस्तों अजीजो बाकी रहो पंहिंजो माज़ी जेको गुनाहन सां भरियल ऐं घिरियल घबरायो न पंहिंजो वास्तो अहिड़े करीम रब सां आहे जेको रुसी रुसी परचण लाइ तैयार आहे पण गुनाह करे नाराज अल्लाह के कयो आहे पण सीरत सूरत में अल्लाह जा हुकुम हुजूर जो सुन्नतों छॾे अल्लाह के रुसायो आहे पर जेके रुसायो अथो वो करीम आहे अहिड़ो करीम मन अरज़ अन्नी नादैतुहु अन करीब ओ मुंहिंजा बाना मूं जहिड़ो रुठल को न मिलंदई मूं जहिड़ो परचाइण वारो को न मिलंदई आहे को दुनिया जो रुठल जेको रुसे बि पाण परचाए बि पाण आऊं यो रुठल आहियां रुसंदो बि पाण आहियां त वरी परचाईंदो बि पाण आहियां वेझो अची पाण तोखे परचाईंदो आहियां दुनिया जा रुठल त टहंदा दुनिया जा रुठल त लिकंदा दुनिया जा रुठल त डंड ॾोह रखी
नक चप वधे ताना मेहणा ॾेई ज़ख़्मनि में लूण विझंदा पटका धूड़ करे पटका लाराए पेरनि में विझंदा कुर्बान वञा रब तां जो रुसे बि पाण पर चाहे बि पाण ऐं चवे बाना हिकु जुमिलो चयो दिलि सां ऐं अल्लाह हाणे कोन कंदुसि माफ़ी ॾे इन हिकिड़े जुमिले करण चवण सां ऐं तुंहिंजो पटको कोन लाहींदुसि बल्कि तोखे बख़्श जो पटको ॿधाराए चवंदुसि बाना वञ पंहिंजे बचनि में मूं तोखे ईअं पाक कयो आहे ॼण मां ई तोखे अॼु ॼणियो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ रुठल रब ने हिकिड़े जुमिले ते परिचे थो पोइ फर्ज़नि जी क़ज़ा करियां हक़नि जी अदा करियां गुनाह छॾे नई ज़िंदगी जी इब्तिदा करियां या तौबह जी तकमील आहे पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो रुगो हिकिड़े ॿिनि जलसनि जी हाज़िरी कलाकत जी तकरीर सां तौबह पक्की कान्हे थींदी हीअ दिलि जी दुनिया मटबी आहे सालिहनि जी सोहबत सां हीअ दिलि जी दुनिया मटबी आहे जान माल वक़्तु खणी ख़ुदा जे राहुनि में फिरण सां ठहण जी जाइ अलॻि आहे फिटण जी जाइ अलॻि आहे जिन घटनि घाटनि में फिटा आहियूं कोन ठहंदासीं जिन ओताकुनि बैठकुनि में वेठा आहियूं कोन ठहंदासीं जिन शहरनि में जिन ॻोठनि में वेठा आहियूं कोन ठहंदासीं ठहण जी जाइ सालिहनि आलिमनि जी सोहबत आहे ठहण जी जाइ जान माल वक़्तु खणी ख़ुदा जे राहुनि में फिरण आहे सभई नियत करियो सालिहनि जे सोहबत में रही अल्लाह जे राहुनि में निकिरी असीं पंहिंजी तौबह खे पको कंदासीं अबा कंदव सभई पको इंशाअल्लाह अल्लाह ताला क़बूल फरमाए असर जो वक़्तु थी वियो आहे सिज ज़रदो थी वियो अल्लाह पाण सभिनी खे तौफ़ीक़ नसीब फरमाए वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।